वेलकम बैक नाज़रीन। टिपिकल टॉक में पुलिस एहलकार मौजूद है, इंस्पेक्टर जोड़तोड़ ऐं मज़लूम वकील भी मौजूद है, पर उनके वकील चऊं या वकील जो मुंशी चऊं या मतलब वकील जी ऑफिस में जेके पटेवाला हुंदा आहिनि उहे चऊं जो ही खामखा कारो कोट पाए करे ॿाहिरि निकितो आहे त पुलिस हिनखे कुटियो आहे वकील सम्झी। साईं हे जेके आहिनि इहे शाहिद आहिनि जेके वकील जन खे कूड़ा क़ुरान खणाए करे पोइ शाहिदियूं ॾियारींदा आहिनि। तव्हांजी भला वकीलनि ते एतिरी बाहि छो आहे? ॾिसो ज़ुल्म आहे न इहो साईं, ज़ुल्म आहे, खामखा ज़ुल्म आहे। माना फ़क़ीर खे न सही, पिंदो पिंदे खे न सही। असां हिन को पैसा घणा कमायूं था, हे 20-20 10 गॾु करनि था, असांजो हिकु ई धक्का लख 1.5 2.5 3 4 वात सां घटि हथनि सां वधीक ॻाल्हाईंदा आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, कहिड़ो मैसेज ॾिए थो दुनिया खे त असां पैसा वठंदा आहियूं, असां वकील ई आहिनि, असांजी पुलिस ई आहे। हिकिड़ी मां तव्हां ॻाल्हि ॿुधाईंदो हुआ त असांजी जेके सिक्योरिटी फोर्सिस आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह शुक्र अल्हम्दुलिल्लाह पूरी दुनिया में हुनजो नालो आहे। सिर्फ़ु असांजी जेकॾहिं पघार तव्हां सिपाही जी पघार 60,000 हुजे, मां चवंदो असां पंहिंजे पीउ खे बि ॻोल्हे हणूं रस्ते ते। मज़ाल आहे जो असांजो पीउ कोई कानून जे ख़िलाफ़ को क़दम खणे। चङो, हाणे तव्हां कानून जा ॼाणू आहियो न, तव्हांखे कानून जी ख़बर आहे? बिल्कुलु बिल्कुलु सही, मां पढ़ियल लिखियल आहियां। कंहिं हिकिड़े आर्टिकल जी बि तव्हांखे सेक्शन जी बि ख़बर न आहे। इहो ॿुधायो 13 ॾींहं त ॿुधाए न सघिया, 13 ॾींहं छा आहे? साईं 13 ॾींहं हितां वेंदव साम्हूं ई तव्हां नीपा वठो, हितो तव्हांखे 10 रुपया चिंची वठंदी, सिधो तव्हांखे 13 ॾींहं लाहींदी। हाणे ॿुधायो 13 ॾींहं स्टाफ जी ॻाल्हि करे थी, जेको करे थो जेको गुलशन इक़बाल साईं हितो ई वेंदो, हिते ई तव्हांखे मिलंदो। अगरि न मिले त मां वकील जो पुटु ई न आहियां। साईं हे वकील न आहिनि, वकील जो पुटु उहे ई न आहे, ही मुंशी आहे वकील जो। साईं मां तव्हां इतबार कयो, मां नूर जो कसम आहे, मां वकील आहियां। नूर जा कसम खणंदे, पढ़ियल लिखियल माण्हू नूर जा क़ुरान जा कसम खणंदा आहिनि। नासनि में जो आङुरी विझंदो त कननि मां निकिरी ईंदई। हिनखे चओ त मां हिन न ॻाल्हाए, हिन ॻाल्हाए यार हूअं सही ॻाल्हि चए थो, मतिलबु तव्हांजा कन ई न आहिनि उहे वकीलनि वारा। कन जेके तव्हां ढके आहियो, कन ॾिसो साईं न तव्हां ॾिसो न आहिनि साईं, कन ॾिसो कुपा कन खयूं करे घुमंदा वकील साईं। एॾा वॾा वार बूछ लॻा पिया साईं। हाणे बाबा जी बहस खे छॾे ॾियो न, मूंखे मार मिली आहे, इंसाफ़ ॾे बस। मार मिली आहे तव्हांखे पंहिंजे अफ़ालनि ते मिली आहे? छो अफ़ालनि ते मिली? मां हिनखे गारियूं ॾिनियूं छा? तव्हांजो अमन अमान जी सूरत हाल ख़राब छो असां धाड़े लऊं? साईं हिकिड़ी ॻाल्हि पुलिस त कंट्रोल कंदी न। वकीलनि छा कयो आहे हाणे, हे मुल्क जो जेके ख़ैर ख़्वाह माण्हू आहिनि, एसेंबलियुनि खे बाहियूं ॾिनियूं अथनि, उते गेट खे बाहियूं, ऐं उते जेके बि गवर्नमेंट जी इमारतूं आयूं आहिनि या प्राइवेट, उन्हनि खे साड़ियो वियो आहे, मोबाइलनि खे कल्टी कयो वियो आहे, उनखे भञ ड्रा फायरिंग पिस्टल। कानूनी माण्हू हुयो त कानूनी वेड़ वेड़ो आहे न तव्हां? छो कानूनी वेड़ वेड़? हे हथनि सां वेड़नि, असां कानूननि सां। हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, पिस्टल ऐं हथियार जेको वकील खे छुरा हथनि में आहिनि, उहे बाक़ाइदे कैमरा में सरेआम ॾेखारनि था पिया त असां हणंदासीं वञी। हाणे उते जेको आहे सिक्योरिटी फोर्सिस का बि कोन्हे का जो असां उन्हनि खे रोकियूं। असांखे छाजे लाइ पघार मिली आहे? इन लाइ पघार मिली आहे त वकीलनि सां वेड़ो जान माल जी हिफ़ाज़त कयूं। असां पोइ बि को हथु न कयो अथई वकील। जॾहिं हिननि एसएचओ खे जेको आहे सो उनखां जेको हथियार खसे करे पेट में बाक़ाइदे हीअं करे हुनखे पेट में हयां था। मूंखे छो था हणो? मिसाल एसएचओ खे एसएचओ खे हथियार हूंदो आहे साईं, इहो हिते कूड़नि जो पकड़िजे। एसएचओ खे हूंदो आहे हथियार साईं? उनजे गार्डन खे हूंदो आहे, एसएचओ खे बि हूंदो आहे। हूंदो आहे। तव्हां वकील, तव्हां इहा ई ख़बर न आहे न? अलाए, मां घटि रहियो आहियां पुलिस सां। साईं हे वकील न आहे, वकील जा मिट माइटनि जेके हड़तालुनि में गॾु हूंदा आहिनि, हिन सां ही शायदि अथव कूड़ा साईं पुलिस वारो न आहे। माण्हुनि खे जेको आहे सो फासाईंदा आहिनि, हे उहे माण्हू आहिनि साईं। हे पुलिस वारो। हाणे तव्हां छा था सम्झो त आख़िर ॾोह कंहिंजो, पुलिस वारनि जो? साईं पुलिस वारनि जो। असां उते मां बीठो हुउमि, जीअं मां हीअं बीठो हुउमि त मूंखे हिते वारनि वठी इहो ई ॿाहिरि गेले आयो। मूंखे चए तूं मुंहिंजो वॾो में वॾो तूं दुश्मन आहे साईं। मूंखे मथी मंज़िल तो केरे पियो। मां चयो मूंखे हेठि लही कुटे, मथो न करे उज़बो भॼी पहुतो। वरी उतां हेठि लाइ आयो आहे, लिफ्ट में बि न आंदो अथई साईं। मूंखे पंधु ॾाकड़ ते गेले आयो आहे, हेठि अची जेको मूंखे हिते ठोंछा आया। ॾोह कहिड़ो तव्हांजो? अंदरि बीठो हुउमि न। मां चवंदो न फ़क़ीर खे न साई। हाणे असांखे हे नथा साईं बसि। हाणे फ़क़ीर करे रहियो आहे। हे कानून जा रखवाला आहिनि, तव्हां कानून जा ॼाणू माण्हू आहियो, कानूनदान आहियो, पर मूंखे नथो लॻे तव्हांखे कंहिं बि कानून जी ख़बर ई न आहे। हे वकील न आहे, हरूभरू तव्हां हिनखे घुरायो आहे ऐं असांखे हिकिड़ो हिकिड़े क़िस्म में शिकार मिली वई। चोर आहे, मां हिनखे प्रोग्राम जीअं ख़तमु थिए न फ़ौरन मां गिरफ़्तार थो कयां। तूं बि चोर आहे, तूं बि चोर आहे। मां सां हेॾी गर्मी आहे, माण्हू मरनि था गर्मीअ में, तव्हां कोट पाईंदा साईं? आहे इहो हिकिड़ो न टोटल माना घर में जोड़ो इहो हिकु ई आहे। टे टे टाइम असांजी हड़ताल थींदी आहे, असां वेंदा आहियूं।
मां तयारु छड़ो फणी ॾियणी पवंदी आहे। हाणे साईं आइंदा जी लाइ अमली छा आहे तव्हांजी? लाइ अमली आइंदा जी आहे जो वकील साहिबान जेके आहिनि मोहतरम उन्हनि खे असां इहो चऊं था बाबा कानून सां हथु चुरांद न कयो। जेके बि कानूनदान माण्हू आहिनि, हाणे हिते वकीलनि जेको आहे सो कल्ह जेको आहे 4-5 सिपाही मारे विधा आहिनि। हाणे ॿुधायो, हाणे असां इहो वकीलनि ते इल्ज़ाम हणूं न, ॿियो कंहिं मारिया? इहो क्लेश इहो कॾहिं ख़तमु थींदो आख़िर? साईं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, जॾहिं तव्हां पुलिस जॾहिं साईं सुधरंदी तॾहिं पुलिस सुधरी वई पुलिस आहे, सुधरियल अमन आहे। अमान थी वियो आहे माशाअल्लाह। कीअं साईं पुलिस सुधरियल आहे, हितां जा पढ़ियल लिखियल माण्हू, हितां जी आवाम उहा सुधरे, कानून जो एतिराम करे। सिक्योरिटी फोर्सिस तव्हांजे लाइ ॾींहुं राति साईं ख़िदमत में अमन बीठी आहे। अमान इहो त मञबी ॻाल्हि त पुलिस करायो आहे, कराची खां अलावा ॿियनि शहरनि में बि सिंध में अमन अमान थी जॾहिं वियो आहे। पाकिस्तान जी दिलि कराची आहे, जॾहिं दिलि में अमन अमान न थियो त पोइ जेरनि बुकनि में थियो त कहिड़े कम जो? पोइ त इंसानु मरी कराची वेंदो। में साईं हाणे मसइलो आहे पुलिस जी नफ़री बि त घटि आहे न। अध खां वधीक नफ़री पुलिस जी त VIP जी सिक्योरिटी ते लॻल आहे। उन्हनि खे सिक्योरिटी ॾींदा वतन, उन्हनि खे बचाईंदा था वतन। साईं हाणे जे फ़र्ज़ु कयो तव्हां अॻ में चए त मां तव्हांखे ॿधी सघां थो, हाणे तव्हांजो कसूर ई न ॻाल्हि न पर तव्हांजे मौजे में बि न चई तव्हांखे मां ॿधंदुमि। इहो पीउ जी पाछा आहे ॿधंदुमि। मिसाल ॾिनो हुननि। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई आहे साईं, पी ताईं न वञो, मतां तव्हांखे हितां मां गिरफ़्तार कयां, छो जो डिग्री कोन्हे का वकील जी, हे वकील न आहे। इहो कीअं इंकिशाफ़ कयो था? इहो निशान मां बिल्कुलु कयां, छो जो हिनखे आर्टिकल कंहिं आर्टिकल जी का ख़बर कोन्हे का। आर्टिकल हे ॿुधाई मां ॿुधायां। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, तव्हां जीअं चयो त मां जेको आहे हिन जेको मूं ते इल्ज़ाम आयो त तव्हांखे जेके धमकी ॾिनी, मां धमकी न ॾिनी, सो मोटो जेको आहे एक्शन उहो सिर्फ़ु SHO खणी सघे थो। ऐं उन खां पोइ जेको जज इस्तेमालु कंदो आहे सो मोटो, सुप्रीम कोर्ट जज साहिबु जेको इस्तेमालु करे पियो सो मोटो, इहे SHO जा पावर आहिनि। इहो वॾो इंकिशाफ़ कयो त हिन वटि डिग्री कोन्हे। साईं डिग्री पई आहे घर, हुजे आहे डिग्री, पर कूड़ी हुजे आहे त उहा हिकिड़ी ॻाल्हि आहे, पर आहे ई कोन। आहे कोन। साईं पर घर कीअं पई था आहे, कयो? घर पई आहे। हाणे मां डिग्री हिते मां वेढ़ा में डिग्री खणी अचां, मां तोसां पंहिंजो इंसाफ़ करण आयो आहियां, मां मीडिया खे ॿुधाइण आयो आहियां त असां सां पुलिस हाणे रहे हितां थी। पुछो तव्हां कहिड़ी डिग्री पास कई आहे वकील? कहिड़ी कई त? छा पास कयो? वकालत जे लाइ कहिड़ी डिग्री खपंदी? हाणे ख़बर पइजी वेंदी। पोइ ॿुधाईंदो पोइ कीअं ॿुधाईंदो? प्रोग्राम हले थो, माण्हू ॾिसंदा, सॼी दुनिया हाणे ॾिसंदा। ॿुधाईंदो। अखियूं छा जे लाइ था हणो? चोर आहिनि ऐं हे कूड़ा आहिनि, ॾींहुं राति हिननि जो जेको आहे सो कूड़ ते गुज़ारो आहे। इन जे लाइ जेको आहे हीअ त वकील खणी न आहे, जेको ओरिजिनल वकील चंद वकील पुलिस वारनि आहिनि जेके बाक़ाइदे उन्हनि जन कानून पाकिस्तान खे ॾिनो, उन्हनि खे असां अॼु बि मञूं था। ऐं जीअं हफ़ीज़ पीरज़ादो हफ़ीज़ साहब, मुजीब साहब आहे, या जेको आहे सो साईं एतज़ाज़ एज़ा हसन साहब आहे, या खोड़ सारा लतीफ़ साहब आहे, लतीफ़ खोसा साहब, उन खां अलावा खोड़ आहिनि ॿिया जेके जीएन कुरैशी साहब जीएन कुरैशी साहब, बाबर रवान साहब आहे, बराबरि माण्हू खोड़ आहिनि वकील एडवोकेट जेके रहिया आहिनि। पर मसइलो इहो आहे जो हीअ जेके माण्हू, हीअ जेको तव्हां विहारियो आहे, हीअ मूंसां गॾु जेको विहारियो आहे, ॾिसो तव्हां इहो वकालत जो केॾो ज़बरदस्त शोबो आहे हिकिड़ो। साईं ऐं पोइ शो कयूं आहे। था न, उहो काइद आज़म मुंहिंजो मोहम्मद अली शौक़ु जिन्ना आहे, बि वकील हुयो। मुंहिंजो शौक़ु कान्हे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब बि वकालत पास कयो। ॾिसो त असांखे जेको मुल्क ॾियण वारो माण्हू आहे उहो बि पाण वकील हो। असां असां वकीलनि जो एतिरो एतिराम कंदा आहियूं। उन्हनि सां विड़नि था साईं, उन्हनि सां विड़नि था जंहिं असांजो मुल्क आज़ादु करायो, उहो पाण उहे वकील अहिड़ा न हुया, उहे अहिड़ा न हुया। न तव्हां अहिड़ा वकील त निकितो। हुया न साईं, उहे अहिड़ा हुजनि न हुजनि, वकील शोभो ॾिसो न साईं। हाणे फ़र्ज़ु कयो अदाकार त मिड़ई अदाकार थी वियो न, फ़र्ज़ु कयो साईं ॿिए अदाकार बि आहे त बाबा उहो अदाकार त आहे न। हाणे उहो केॾो माना सुबुह शाहरुख खान ऐं तव्हां ॾिसो साईं अदाकार ॿई। अदाकार काॾे अची विया? अदाकार में कहिड़ी डिग्री हूंदी आहे? मिसाल आहे हिकिड़ो साईं, मां तो मिसाल ॾियां थो, सिंधो सम्झायां थो। तव्हां अदाकार हे अदाकारी कंदा न साईं, ॿुधो साईं, ॿियो छा कंदा? त शाहरुख खान बि अदाकार आहे, तव्हां बि अदाकार हो। हाणे सुपर स्टार शाहरुख खान आहे, तव्हां सिंध में सुपर स्टार हो, ठीकु आहे न साईं। त उहो ॿई अदाकार हो न। मेन मसइलो आहे हो बि वकील आहे, मां बि वकील आहियां, मां पंहिंजो इन लेवल ते आनियां थो पाण खे मसइलो। बाक़ी हे कूड़ा आहिनि साईं। न हाणे ॾिसो न पुलिस हे कंहिंजी लेवल ते आणे छा था कयो? पाण खे कंहिंजी लेवल ते साईं आणे? प्रोग्राम वकील आहे न साईं, प्रोग्राम में तशद्दुद जो तूं अंसर पुलिस न वारो आहे, सुबुह साईं हे वकील न आहे, मां प्रूफ करे सघां थो। साईं हे पुलिस वारो न आहे, हल मूंखे नूर जो कसम आहे, पुलिस वारो न आहे। नूर जी कसम खणे। साईं प्रोग्राम बंदि कयो हिते त मां ॾिसां। मां चवां थो साईं प्रोग्राम हे वकीलनि सां हाणे ई मां हड़ताल कराईंदुमि जेकर तव्हां डिस्कस कयो न भई साईं, डिस्कशन जो प्रोग्राम आहे, तव्हां तशद्दुद छो था बसि ईअं ई हथ विझे थो न, हिकिड़ो ईअं ई हथ विझे थो। मां जो तव्हांखे सुबुह खां वठी चवां थो कुतो गॾो बेशरम लूसी, तव्हांखे केतिरी कवड़ ईंदी? बिल्कुलु हे सम्झो अहिड़े क़िस्म जा लफ़्ज़ जेको आहे कढी रहियो आहे सुबुह खां वठी। ज़ाहिर तव्हां कवड़ आई न जेको मां चयूं था बिल्कुलु। हो माना हे तव्हांखे ईअं चवंदा था अचनि तव्हांजे ख़िलाफ़ नारेबाज़ी। इहो अणपढ़ियल पुलिस वारो साईं, हिते फ़र्ज़ु कर अणपढ़ियल पुलिस वारो जेके तमीज़ न हुई तो हे हथु मथे हिते न कर तो कटिजे थो, फ्रेम में जेको आहे मुंहिंजो फोटो ख़राबु थो अचे। है न साईं? अरे अणपढ़ियल कीअं चयो हिन हा फ़र्ज़ु कयो अणपढ़ियल आहे, तव्हांखे जेको तव्हांखे माना ग़लति चई वियो। मुंहिंजे बात ॿुधो, मां सोबर माण्हू थी वेठो आहियां। न त पुलिस वारा त वाक़ई पढ़ियल लिखियल हूंदा आहिनि। साईं न हूंदा आहिनि साईं। हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, मां तव्हांखे कोई लफ़्ज़ कढियो, मां तव्हांखे मिसाल ॾिनो। मिसाल अगरि तव्हांखे कोई ईअं चए त तव्हांखे ज़ाहिर कवड़ ईंदी साईं,
माना तव्हां आख़िर छा भला ठा नथो थी सघे छा? ठा न कंदासीं असां पुलिस खे ॿधाए पुलिस खे कंहिंखां ॿधाईंदव? इहो बि ॻाल्हि आहे यार पुलिस खे कंहिंखां गिरफ़्तार कंदो? पुलिस खां ई कराईंदो ज़ाहिर हिकिड़ी ॻाल्हि आहे। ॿुधो। पुलिस वारा पटे भाई हूंदा आहिनि हिक ॿिए जा पाण। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, असां कानून जो एतिरो एतिराम कंदा आहियूं जो अॼु ताईं असांजो IG साहिबु या असांजा DIG साहिबान रोज़ उन्हनि जूं कोर्टनि में हाज़िर हूंदियूं आहिनि। अगरि एतिराम पुलिस न करे हा कोर्ट सगोरी जो त उहे हाज़िरुनि ते न वञनि हा। असां एतिरो एतिराम कंदा आहियूं। ही माण्हू एतिराम नथा करनि उन कानून जो, उन कानून जी जेको आहे सो भञ कड़ी करनि था ऐं माण्हुनि जी जान ऐं माल जी जेको आहे सो ही जेको आहे सो उनजी हिफ़ाज़त नथा कनि, उनखे नुक़सानु था पहुचाइनि। तव्हांजी हाणे आईंदा जी हिकमत अमली छा हूंदी? अॻिते छा कंदव? बसि मां सोचां थो छॾियां हर ॿीहर में मार ई खावां थो। वकालत छॾींदव? हा छा कंदव पोइ? ॾिसूं धाड़ेल ॿाड़ेल रहंदो आहे धड़ेल पुलिस खे मारींदो। अॼु बि मां चवां थो पुलिस खे मारींदे त हेॾा तुंहिंजा कुटुंब ईअं थींदो तव्हांजी अमर? ओ साईं असां पढ़ियल लिखियलनि खे माण्हुनि खे हथियार खणाए आख़िर कहिड़ो ज़ुल्म कयो? पढ़ियल लिखियल किथे आहियो तव्हां? तव्हां वटि डिग्री कोन्हे, तव्हांखे कंहिं आर्टिकल जी ख़बर न आहे। तव्हां डिग्री असां डिग्री खयूं घुमूं तव्हांखे क़ुरान करे ॾेखारे थो बाबा मूंखे पढ़ियल हो। अरे नूर जो कसम पढ़ियल हो। इनखे मूंखे लेटर ॾेखारे मुंहुं थो झले पढ़े पियो। ए पढ़ियल ॿोली आहे, ॿोली हिननि जी आहे जालनि जी। ऐं सुबुह इहे माण्हू हड़ताल ते वेठा हूंदा। पोइ छा आख़िर को हल निकिरी सघे थो? हुनजो नथो निकिरी सघे, आवाम ॾिसे थी अची परेशान। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, हिन जो को बि हल कोन्हे को। जेकॾहिं हे न सुधरंदा त इहा सिक्योरिटी फोर्सिस जेके आहिनि, इदारा जेके आहिनि, उहे पंहिंजी हरकत में अची वेंदा ऐं पोइ न वकील रहंदो ऐं न जेकी हिननि जी जेको आहे सो बार एसोसिएशन रहंदी। साईं तव्हां ते बि त प्रेशर बि अची सघे थो न बार एसोसिएशन जो, या मथां पोइ छा कंदो? पोइ हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए त मां हिननि खे पहिरीं ॻाल्हि इहा वेलकम बैक नाज़रीन। टिपिकल टॉक में पुलिस एहलकार मौजूदु आहे इंस्पेक्टर जोड़तोड़ ऐं मज़लूम वकील बि मौजूदु आहे, पर हुनखे वकील चऊं या वकील जो मुंशी चऊं या मतिलबु वकील जी ऑफिस में जेके पटेवाला हूंदा आहिनि उहे चऊं जो ही खामखा कारो कोट पाए करे ॿाहिरि निकितो आहे त पुलिस हिनखे कुटियो आहे वकील सम्झी। साईं हे जेके आहिनि इहे शाहिद आहिनि जेके वकील जन खे कूड़ा क़ुरान खणाए करे पोइ शाहिदियूं ॾियारींदा आहिनि। तव्हांजी भला वकीलनि ते एतिरी बाहि छो आहे? ॾिसो ज़ुल्म आहे न इहो साईं, ज़ुल्म आहे खामखा ज़ुल्म आहे। माना फ़क़ीर खे न सही, पिंदो पिंदे खे न सही। असां हिन को पैसा घणा कमायूं था, हे 20 ॾह गॾु करनि था, असांजो हिकु ई धक्का लख ॾेढ अढाई टे चारि वात सां घटि हथनि सां वधीक ॻाल्हाईंदा आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, कहिड़ो मैसेज ॾिए थो दुनिया खे त असां पैसा वठंदा आहियूं। असां वेलकम बैक नाज़रीन। टिपिकल टॉक में पुलिस एहलकार मौजूदु आहे इंस्पेक्टर जोड़तोड़ ऐं मज़लूम वकील बि मौजूदु आहे, पर हुनखे वकील चऊं या वकील जो मुंशी चऊं या मतिलबु वकील जी ऑफिस में जेके पटेवाला हूंदा आहिनि उहे चऊं जो ही खामखा कारो कोट पाए करे ॿाहिरि निकितो आहे त पुलिस हिनखे कुटियो आहे वकील सम्झी। साईं हे जेके आहिनि इहे शाहिद आहिनि जेके वकील जन खे कूड़ा क़ुरान खणाए करे पोइ शाहिदियूं ॾियारींदा आहिनि। तव्हांजी भला वकीलनि ते एतिरी बाहि छो आहे? ॾिसो ज़ुल्म आहे न इहो साईं, ज़ुल्म आहे। वेलकम बैक नाज़रीन। टिपिकल टॉक में पुलिस एहलकार मौजूदु आहे इंस्पेक्टर जोड़तोड़ ऐं मज़लूम वकील बि मौजूदु आहे, पर हुनखे वकील चऊं या वकील जो मुंशी चऊं या मतिलबु वकील जी ऑफिस में जेके पटेवाला हूंदा आहिनि उहे चऊं जो ही खामखा कारो कोट पाए करे ॿाहिरि निकितो आहे त पुलिस हिनखे कुटियो आहे वकील सम्झी। साईं हे जेके आहिनि इहे शाहिद आहिनि जेके वकील जन खे कूड़ा क़ुरान खणाए करे पोइ शाहिदियूं ॾियारींदा आहिनि। तव्हांजी भला वकीलनि ते एतिरी बाहि छो आहे? ॾिसो ज़ुल्म आहे न इहो साईं, ज़ुल्म आहे खामखा ज़ुल्म आहे। माना फ़क़ीर खे न सही, पिंदो पिंदे खे न सही। असां हिन को पैसा घणा कमायूं था, हे 20 ॾह गॾु करनि था, असांजो हिकु ई धक्का लख ॾेढ अढाई टे चारि वात सां घटि हथनि सां वधीक ॻाल्हाईंदा आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, कहिड़ो मैसेज ॾिए थो दुनिया खे त असां पैसा वठंदा आहियूं, असां वकील ई आहिनि, असांजी पुलिस ई आहे। हिकिड़ी मां तव्हां ॻाल्हि ॿुधाईंदो हुआ त असांजी जेकी सिक्योरिटी फोर्सिस आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह शुक्र अल्हम्दुलिल्लाह पूरी दुनिया में हुनजो नालो आहे। सिर्फ़ु असांजी जेकॾहिं पघार तव्हां सिपाही जी पघार 60,000 हुजे
मां चवंदो असां पंहिंजे पीउ खे बि गोली हणूं रस्ते ते ज़ालिम मजाल आहे जो असांजो पीउ कोई कानून जे ख़िलाफ़ को क़दम खणे चङो हाणे तव्हां कानून जा ॼाणू आहियो न, तव्हांखे कानून जी ख़बर आहे। बिल्कुलु बिल्कुलु सही मां पढ़ियल